उमरकोट की अदालत प्राइवेट ट्यूशन सेंटर ते बाड़ीअ सां नाज़िबा हरकत करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार उस्ताद खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इम्तियाज़ कोसो। जी इम्तियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं प्राइवेट ट्यूशन सेंटर ते 10 साला ॿारड़ी सां उस्ताद मुमताज़ भट्टी पारां नाज़िबा हरकत वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ उमरकोट वाक़िए जे सूबाई तालीम वज़ीर सैयद सरदार अली शाह सख़्ती सां नोटिस वठी SSP शाही अज़ीज़ तालपुर खे फौरन जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो वियो। जॾहिं राति देर सां ॿारड़ी जे भाउ माशूक खोसो जी फरियाद ते वुमेन थाणे उमरकोट ते ट्यूशन सेंटर हलाईंदड़ मुमताज़ भट्टी मथां कलम 376 ते FIR दाख़िल कई वई। वुमेन पुलिस गिरफ़्तार कयल उस्ताद मुमताज़ भट्टी खे सिविल जज उमरकोट जी अदालत आॾो पेश कयो वियो। अदालत 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड मंज़ूर कंदे उस्ताद मुमताज़ भट्टी खे पुलिस जे हवाले करे छॾियो। जी इम्तियाज़ कोसो, महिरबानी जी।